जी गंदा खा हुकूक तहरीक पारा मिठड़ी शाह के जेके हेड में गैर कानूनी रुकावटूं पानी खोट खिलाफ़ भल सफ़ाई जी घाटी है वह नाक़िस थियण खिलाफ़ एहतिजाजी रैली कढी वही है। एहतिजाजी रैली मुख़्तलिफ़ रस्तन का थी। गंदा खा प्रेस क्लब पहुती है जिते एहतिजाज मुज़ाहिरीन उन्हनि टहरनि के बायूं ॾेई धरणो हयो आहे। असां सां एॾो ज़ुल्म आहे। असांजी मिठड़ी शाख जे मथां 4 फुट जो हिकिड़ो ड्रिप लॻायो वियो आहे, जेको खीचर कैनाल में अगरि 5 फुट पाणी अचे त पोइ वञी 1 फुट असांजी मिठड़ी शाख में हले। ऐं इन खां अलावा गैर मयारी जेको आहे सफ़ाई करनि था पिया। हिन टाइम असांखे पाणी नथो मिले। गैर कमांड बैरून ऐं सैफ़ाबाद के हर साल असां पाणी वेकर कई खपाई वेंदो आहे पाणी असांजो। हाणे बि अगरि कोशिशि करे अर्ली पाणी आणनि तो थी सके तो असांजे फसलुनि जो कुछ बचाव थे। बाक़ी भल सफ़ाई तो जाते जाते शुरू थियो आहे। काफ़ी पिटिशनूं भी तव्हांजे मिठड़ी जे मुंह खां भी भल सफ़ाई जेको थे पियो उन खां बाद उहे एक्सीवेटरूं निकिरी भॼी विया आहिनि। ज़ुल्म तो इहो आहे जो मिठड़ी शाख आहे, मिठड़ी शाख के मुंह में डिप लगल आहे। वो डिप लगल आहे। ॿियो भल सफ़ाई सही तरीक़े सां नथो थिए। वो कड़ जे मथो शाख जे भी उतो मिट्टी कढियूं थो वञे। मिट्टी असल कानून इन्हनि खे इहो थो चवे जेको क्रेन आहे उन जे शाख जे अंदरि इंटर ते दाख़िल थिए। उन्हनि जो चवणु आहे त मिठड़ी शाख जे हेड में जेके डिपूं लॻल आहिनि गैर कानूनी रुकावटूं आहिनि उन्हनि खे फ़ौरन ख़तमु कयो वञे ऐं जेके भल सफ़ाई आहे जेकी घाटी आहे उहा नाक़िस थी रही आहे उन्हनि जो नोटिस वठी ऐं टेलनि ताईं पाणी पहुचाइण लाइ तगड़ा क़दम खयां वञनि। कैमरा टीम सां गॾु सलीम गोपांग, सिंध टीवी न्यूज़, गंदा खा, बलूचिस्तान।